जेका कराड़ ढंढ आहे उहा तारीख़ी लतीफ़ सरकार जी ढंढ आहे, तारीख़ी विरसो आहे ऐं सकाफ़त खाते तरफ़ां उनखे जंहिं अंदाज़ में नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं हीअ जेका ढंढ जेका आलमी विरसो आहे, छो त हिते असांजो मुर्शिद भिटाई रहे थो। उन भिटाई जे ढंढ ते माण्हू हितां तबरक तौरु ही पाणी खणी वेंदा आहिनि ऐं उन पाणीअ में गटरनि जो पाणी, धप वारो पाणी प्यारे ही सकाफ़त खाते वारा लतीफ़ सरकार जे शहर जो कहिड़ो पैगाम थे ॾियणु चाहिनि। इन करे असां सम्झूं था त हिते जेको बि हिननि ही नाहक कयो आहे, ज़ुल्म कयो आहे, ढंढ खे बर्बाद कयो आहे, छो त चवनि था त ॿ जेके वॾा जनरेटर हुआ, जेके जाड़ा वाटर रखियल हुआ, जिन मां पाणी ईंदो हो, उहो पाणी हिन ढंढ में पवंदो हो, उहे जनरेटर खणी गुम कया विया आहिनि। केरु खणी वियो आहे? उन जा पेरा खणणु सकाफ़त खाते जो कमु आहे। ऐं ॿियो त हिते 1 करोड़ 30 लख रुपया माहवार मिलनि था टाउन कमेटीअ खे ऐं टाउन कमेटीअ जो जेको चेयरमैन आहे उहो भिटाई जो गादी नशीन आहे ऐं भिटाई जे शहर जी हालत ॾिसो छा आहे। उन करे हिन मां 2 पाइप जेके आहिनि उहे मुसलसिल वहनि था, जंहिंजे करे गटरनि जो पाणी, किन जो पाणी ऐं बदबू वारो पाणी हिते अचे थो। असां सम्झूं था त इहा भिटाईअ सां ऐं सकाफ़ती विरसे सां हीअ तमामु बेवाजिबी आहे ऐं नाहक आहे। हिते ब्यूटिफिकेशन प्लान लाइ जेके ट्रैक्टर ॾिना विया हुआ उहे ट्रैक्टर बि गुम कया विया आहिनि। इंशाअल्लाह असांजी हीअ जेका जदोजहद आहे उहा स्ट्रीट पावर जदोजहद आहे ऐं असीं कानूनी तौर ते, अख़लाक़ी तौर ते हिन लतीफ़ जे शहर जे हवाले सां जदोजहद करण जो जेका मूवमेंट शुरू कई अथऊं उनखे पंहिंजे पाए तकमील ते पहुचाईंदासीं। हिते जेके लतीफ़ सकाफ़त खातो, यूनिसेफ, टाउन कमेटी ऐं औकाफ़ खाते जा पैसा आहिनि, पर हिते जी ढंढ जी हालत तव्हां ॾिसो, अॼु बि किनू पाणी आहे ऐं रुगो फॉर्मेलिटी तौरु हिन बोरिंग हणी कढनि पिया। ऐं हिते हिन ढंढ जी जॾहिं शफ़ीक पराचा हो त हिते अहिड़ी ढंढ हुई जंहिंमें माण्हू घुमणु ईंदा हुआ, हीअ पिकनिक पॉइंट हुई। त असीं सम्झूं था त हीअ लतीफ़ सां ऐं लतीफ़ जे माण्हुनि सां वेसाघाती आहे ऐं हिन वेसाघातीअ में सकाफ़त खातो बि आहे, टाउन कमेटी बि आहे, ॿिया जेके इदारा आहिनि उहे मुलविज़ आहिनि। असांजो मुतालबो आहे फौरी तौर ते ढंढ जा जेके जनरेटर, ॿिया सामान ऐं सफ़ाई सुथराई वारो अमलो इहो मुक़ररु कयो वञे, न त हीअ असांजी जेका तहरीक अॼु खां शुरू थी आहे। अॼु असांजो एहतिजाजी मुज़ाहिरो आहे, वधीक असांजो कन्वीनर जदोजहद जो ऐलान कंदो। असीं जेसीं ताईं लतीफ़ सरकार जे हिन शहर खे सही नमूने सां, सुठे नमूने सां आबाद नथा करियूं, तेसीं ताईं असांजी जंग जारी रहंदी। ऐं ॿियो त हिते ड्रेनेज जो सिस्टम जा पैसा आया हुआ, ॿियो नंबर आया हुआ 7 करोड़ रुपया, उहे बि खाॼी विया आहिनि। उन करे असीं सम्झूं था त भिटाईअ सां उहो माटे जी मां वारो सलूक जेको अॻे भिटाईअ सां जीअरे हो उहो हींअर हुकुमराननि जो हले थो, असांखे उहो मंज़ूरु न आहे। भिटाई जी वारस भिटाई जे सिंध जा माण्हू आहिनि ऐं उहे पंहिंजी जदोजहद, पंहिंजी जाखोड़ सां भिटाईअ जे हर शइ जी हिफ़ाज़त कंदा ऐं उन जी मालिकी कंदा। अॼु मटियारी अवामी इत्तेहाद फ़क़ीर मोहम्मद जेको असांजो कन्वीनर आहे उन जी अॻुवाणीअ में ऐं ॿिया दोस्त जेके असांजा उहिदेदार आहिनि उन जी अॻुवाणीअ में असीं इहो वचन वरजाइण आया आहियूं त भिटाईअ ते सितम की न सहबो, सितम की न सहबो, बग़ावत कबी, सितमगर ला बर्पा, क़यामत कबी।